विच में हिकु सिंधी समाज में हिकु ट्रेंड आई हुई त के ख़ासि ॾींहं मल्हाइण लॻी विया हुआसीं, जीअं पकोड़ा ॾींहं, पापड़ ॾींहं या वग़ैरह वग़ैरह। त इन बाबति थियो छा त सिंधियुनि पंहिंजो पंहिंजो नालो कढाइण लाइ हिकारी पंहिंजी सिंधीअ में ॿधी बि कान ॾेखारे सघिया, ऐं जंहिं वास्ते इहो कमु कयो पिए वियो। ऐं ॿियो त इन सां हिकु ठठोली बि ठही वई, सम्झो मज़ाक ठही वई त केरु कुझु बि मल्हाए, केरु कुझु बि मल्हाए। पर सिंधियुनि में कुझु पंहिंजो नालो करण जी भावना आहे ऐं कुझु पंहिंजे कल्चर सां बि, पंहिंजे सकाफ़त सां बि घणो प्यार कंदा आहिनि, इन में का दो राय कान्हे। त उन्हनि खे ख़ाली हिकु डायरेक्शन खपे, हिकु दिशा खपे त भई कहिड़ी ॾिस में असां वञूं त असां कुझु करे सघूं। त इन बाबति मुंहिंजे दिलि में वीचार आयो आहे त छो न पाण जेके पंहिंजा जेके वॾा आहिनि उन्हनि जे नालनि ते पाण ॾींहं मल्हायूं। जीअं तव्हां ॿुधो हूंदो, हिंदीअ में पाण डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन जे जनम ॾींहुं 5 सितंबर ते पाण टीचर्स डे मल्हाईंदा आहियूं। तीअं ई ॿिया बि इलाही आहिनि, पर मां हिकिड़ो मिसाल थी ॾियां ख़ाली। त ईअं ई पाण सिंधियुनि में बि पंहिंजा जेके वॾा आहिनि, जीअं दादा राम पंजवाणी आहे, मास्टर चंदर आहिनि, या ॿिया बि इलाही आहिनि, त उन्हनि जे नाले ते, उन्हनि जे जनम ॾींहं जे नाले ते को ॾींहुं नालो रखी करे पाण ॾींहं मल्हाए था सघूं ऐं पंहिंजी सकाफ़त खे बि पुख़्तो करे था सघूं, फैलाए था सघूं। त असांजा वॾा हीअं आहिनि, उन्हनि जे नाले ते को ॾींहुं रखियोसीं त उन नाले ते ॿारनि खे ॿुधाए था सघूं, सोशल मीडिया ते बि उन्हनि जो प्रचार थींदो। त स्वाभाविक आहे त असांजी सिंधी सकाफ़त जो बि प्रचार थींदो। जे तव्हांखे इहो वीचार पसंदि आहे त तव्हां इन खे आज़माए बि सघो था। जय झूलेलाल।